नाज़िन असां हिन वक़्तु वेठा आहियूं घारो शहर जिन घारो शहर में बिजली जो काफ़ी ॾींहंनि खां बुरान पेश अचे पियो। घारो शहर में बिजली जी अण ऐलान लोड शेडिंग शहरनि लाइ जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिकु तरफ़ गर्मी जी शिदत त ॿिए पासे बिजली जो न हुजणु आवाम लाइ सख़्त परेशानी जो बाइस बणियल आहे। बिजली जे गायब रहण जूं शिकायतूं खणी शहरी के इलेक्ट्रिक जे शिकायती सेंटर ते पहुचनि था, पर संदन दांह ॿुधण वारो केर बि नाहे। बाबा लाइट कोन्हे, गर्मी एॾी आहे, लोड शेडिंग ते माण्हू मरनि पिया, तड़पनि पिया, के बर्फ़ ते सुता पिया आहिनि, के कीअं सभु सॼी दुनिया परेशान लॻी पई आहे। लाइट जो वॾो बहिराम आहे। बिजली जे बंदि हुजण सबबि हिकु तरफ़ घरनि में मौजूदु औरतूं ॿारड़ा परेशान आहिनि, त ॿिए पासे कारोबारी ज़िंदगी सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु साजिद जोखियो, काश न्यूज़, घारो।